अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां उमेद थो कयां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु हिकु दफ़ो ॿीहर उस्ताद जलाल चढ़ण जी हिकिड़ी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 80 खणी आया आहियूं तव्हांजे लाइ। तमामु ख़ूबसूरत महफ़िल आहे दोस्तों। इहा महफ़िल जेका आहे असां ताईं पुॼाई आहे ऐं ताउन कयो आहे साईं दीदार रिंद साहिबु उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान खां, जेको उस्ताद जो दीवानो मस्तानो ऐं परवानो आहे। दोस्तों हींअर हिन महफ़िल जो पहिरियों कलाम ॿुधंदासीं, जेको हाजी ग़ुलाम नबी मैसर शाइर जो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत पंहिंजे वक़्त जो कलाम आहे। दोस्तों हिन कलाम जा ॿोल आहिनि: अच मुल्क मुंहिंजे जॾहिं जुआणी माणी, असांजी बि पी वञजांइ सॼण चांहि पाणी। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे। दोस्तों हिन कलाम लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾे नूरमंद वसाण ॻोठ राजताणी ज़िले सां गॾु तालके सिंजोड़े मां हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान खां। वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा, दोस्तनि खे शेयर कंदा ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामराज जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। मिठा तुझे मुल्क ते आयुस थी अणजान 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 ॿियो सुञाणे की न की तूं पिरी पाण सुञाण कर कारू हर हान मिठड़ा पाज मजीद सावा वो शहर में भी चयो त तुंहिंजे मुल्क ते अणजान थी पतो आया सदका ही जेको आहे कलाम चवां थो सो बि जहिड़ो अणॾिठी यारी बराबर ॾिसी चए पियो अची मुल्क मुंहिंजे ओ जॾहिं जोड़ी माणी अची मुल्क मुंहिंजे ओ जॾहिं जोड़ी माणी असांजी बि पी वञजा सजण चाहे पेशकेश कामरान जानी सिंधी। टके जी शइ वठ बिया त बि खाई ॾिस बिया खटिया जा मिठिया जा कड़िया यारी त ॾखनि जी आहे उहाड़ ॾिठी कीअं पई थिए पहिरियां मिसरा में चए पियो ॾिसी चीज़ खण बि खटिया मिठिया मगर तो सायारी मुंहिंजी अड़ ॾिठी ॾिसी चीज़ खण बि खटिया मिठिया मगर तो सायारी मुंहिंजी अड़ ॾिठी न तोखे सुञाणा न तूं ई सुञाणी न तोखे सुञाणा न तूं ई सुञाणी असांजी बि पी वञ जा सजण चाहे
परदेसी प्रियती मूर न रखजे मयार 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 और ठोवते रूह में जिके धनी कयो आधार मौला उन्हीं के मार जेको पिटे मुझे परदेसी यार के ये मिसरा में छा तो चेस तू मुझे मुल्क ते अच्छी वही तो बराबर जो मुझे थोड़ी खबर बुधिया केड़ी हिते दी बापूर ओ थोड़ी हलिया कल दोस्तन तुझी दावत झलिया हिते दी बापूर ओ थोड़ी हलिया कल दोस्तन तुझी दावत झलिया ओछा सभई था चवन यार ईदी सुभाणी सभई था चवन यार ईदी सुभाणी असां भी बीबी वञ जा सगड़ चाहे पानी मुंह जो गाल बुधिया तो तू मुझे मुल्क ते अची तो छा पियो चएस बंदोबस्त कयो मिलण कान मूं बि गरीबन जे तॾे ते कढा तूं बि बंदोबस्त कयो मिलण कान मूं बि गरीबन जे तॾे ते कढा तूं बि मुझी पर पुठ तो सा पिरीता पुरानी मुझी पर पुठ तो सा पिरीता पुरानी असां जी बीबी वञ जा सजण चाहे पानी पेशकेश कामरान जानी सिंधी आखिरी मुसरा में दरवेश ऋषि चए पियो बराबर ही कलाम गुला नबी महेसर जो सदका गुला नबी महेसर मेहर जे भरसा वेठो आ गाही महेसर जो गोठ सडबो आ आखिरी मिसरा में ऋषि छा तो चए मिठा तो खातो जो ओ पर है ना कर गजो पियो में हड़सा गाही महेसर जैसे तू मेहर में अची तो मुझो शहर में भरसा है मुंह टट जा सदका मिठा तो खातो जो ऊपर ना है नो कर गजो पियो में हड़सा गाही महेसर गुलाम नबी के मत दूर जानी गुलाम नबी के मत दूर जानी असां जी बीबी वञ जा सजण चाहे पानी